लाड़काणे में रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में सब्ज़ी, फ्रूट ऐं आम वापे जे शयुनि जे अघनि में वाध आम माण्हुनि जी चेल्हि चिॿी करे छॾी आहे। कोरोना वायरस जे करे अॻु ई ग़रीब माण्हू बेरोज़गार थियण जे करे परेशान आहिनि। वेतर फ्रूट, सब्ज़ियुनि, दालियुनि, चांवरनि ऐं अटे जा अघ अध ते अधु वधाए माण्हुनि जो जीअण जंजाल कयो वियो आहे। असां फ्रूट ऐं सब्जियूं ख़रीद करण लाइ ईंदड़ आम माण्हुनि जो चवणु आहे त महंगाई थोड़ी घणी आहे, इन जे करे आहे जो लॉकडाउन बि आहे। हुन खां पोइ जेको आहे न माण्हुनि जो अचणु जेको आहे का शइ जेकी रमज़ान खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में जेको आहे सो रेट 50 रुपए वारी शइ 50 रुपए ही जीअं ई रमज़ान जो चंड नज़र आयो उहा शइ 60 रुपए, 80 रुपए, 70 रुपए, 100 रुपए, 150 रुपए। हाणे ही 600 ऐं 40 रुपया किलो जेको आहे सो लीमा आहिनि। हिसाब कयो, इहे लीमा जेके 400 रुपया किलो हुया, 350 रुपया किलो हुया, 640 रुपया। हाणे ग़रीब माण्हू वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे महांगाई जो। हिते त गवर्नमेंट जो त रेट हले ई नथो। जेका लिस्ट आहे उहा ज़ाहिर ई कान्हे। पंज मुहतदार आहिनि, हेतिरो हिंदाणो आहे त 150 रुपया 200 रुपया। मच्छी आहे जेको रिट लिस्ट चऊं था लिस्ट ॾेखारियो त चए बाबा छाजी लिस्ट। हिन वक़्तु हुकूमत ऐं सरकारी मशीनरी खे घुरिजे त हू हथरादू आम वापे जे वधायल शयुनि जा अघ घटाइण लाइ कार्रवाई करे ऐं सरकारी रेट लिस्टुनि मुताबिक़ तइ थियल अघनि ते आम माण्हुनि खे शयूं फ़राहम कयूं। हिन ॾुखे वक़्त में ग़रीब ऐं हेठें तबिके जे माण्हुनि खे रिलीफ मिली सघे। कैमरामैन मुनवर भुट्टो ऐं जावेद जंजूटा सां गॾु ज़फ़र अबड़ो, सिंध टीवी न्यूज़, लाड़काणो।